ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदालूं झंपीर खां। झंपीर वेझो कींजर ढंढ मां नौजवान जो लाश हथ कयो वियो आहे। दरगाह हुसैन शाह भरिसां कींजर ढंढ मां नौजवान जो लाश मिलियो आहे। ॻोठाणनि कींजर में लाश लुढ़ंदो ॾिसी पुलिस खे इतला कयो। झंपीर पुलिस ॻोठाणनि जी मदद सां लाश कढी वरितो आहे। ख़बर अवां सां शेयर कंदालूं। हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदालूं। झंपीर वेझो कींजर ढंढ मां नौजवान जो लाश हथ कयो वियो आहे। दरगाह हुसैन शाह भरिसां कींजर ढंढ मां नौजवान जो लाश मिलियो। ॻोठाणनि कींजर में लाश लुढ़ंदो ॾिसी पुलिस खे इतला कयो। झंपीर पुलिस ॻोठाणनि जी मदद सां लाश कढी वरितो आहे। ख़बर हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदालूं। झंपीर खां झंपीर वेझो कींजर ढंढ मां नौजवान जो लाश हथ कयो वियो आहे। खबर नाज़रीन अवां सां हिकु बार शेयर कंदालूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। झंपीर वेझो कींजर ढंढ मां नौजवान जो लाश हथ कयो वियो आहे। दरगाह हुसैन शाह भरिसां कींजर ढंढ मां नौजवान जो लाश मिलियो। ॻोठाणनि कींजर में लाश लुढ़ंदे ॾिसी पुलिस खे इतला कयो। झंपीर पुलिस ॻोठाणनि जी मदद सां लाश कढी वरितो। खबर अवां सां हिकु बार शेयर कंदालूं। झंपीर पुलिस ॻोठाणे जी मदद सां लाश कढी वरितो आहे। ॻोठाणनि कींजर में लाश लुढ़ंदो ॾिसी पुलिस खे इतला कयो। दरगाह हुसैन शाह भरिसां कींजर ढंढ मां नौजवान जो लाश मिलियो आहे। झंपीर खां इहा ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। झंपीर वेझो कींजर ढंढ मां नौजवान जो लाश हथ कयो वियो आहे। इन हवाले से वधिक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी के रिपोर्टर मोहम्मद अमीन असां सां लाइन ते मौजूद है। जी मोहम्मद अमीन आगाह कजो छा तफ़सील आहिनि इन हवाले सां। हाँ जी सर, यो झंपीर भरिसां दरगाह हुसैन शाह जे जेको सो पासे मां कींजर ढंढ मां हिकिड़ो लाश मिलियो आहे। जेको नूरियाबाद जो रहवासी आहे छोकिरो अली अदर जाखरो, जंहिंजो माइटनि मुताबिक़ त हुनजो दिमाग़ी तवाज़ुन सही न हो। काल जेको सो हुते दरगाह हुसैन शाह ते हाज़िरी ॾियण लाइ आयल हो पंहिंजनि माइटनि सां गॾु। जेको कल्ह जेको हुतां खां उन्हनि जी मौजूदगीअ में गाइब थी वियो, जंहिंजी 2 ॾींहं लगातार ॻोल्हा जारी हुई। अॼु हुनजो लाश जेको आहे सो पाणीअ में टुलंदो ॾिसी ॻोठाणनि पुलिस खे इतला कयो। जंहिं पुलिस लाश जेको सो कढी पंहिंजी तहवील में वरितो आहे। ऐं हुननि जे माइटनि मुताबिक़ नौजवान जो दिमाग़ी तवाज़ुन सही न हो, इन जे करे उहो पाणीअ में घिरी ॿुॾी फोत थियो आहे। वॾी महिरबानी आगाह करण लाइ।